नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़्यादा शादियूं करण जी कई जेके उलमा सबब ज़िक्र कया आहिनि। हिकिड़ो अजनबी मर्द जेको आहे, अजनबी औरत खे जेको आहे उन तरह वज़ाहत सां नथो ॿुधाए सघे जीअं हिकिड़ी औरत ॿी औरत खे ॿुधाए सघे थी। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़बीले जी हिकिड़ी औरत सां शादी करे वरिती आहे, त पोइ पाण फरमाइण लॻा त असहारु रसूलुल्लाह तहत अयदीना, त ईअं कीअं थी सघे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ससुराली रिश्तेदार आहिनि उहे असांजा ग़ुलाम हुजनि। उहे पूरे जो पूरो क़बीलो तक़रीबन 100 जे क़रीब घर इस्लाम में दाख़िल थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घणियुनि शादियुनि जी छा हिकमत हुई? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला रसूलिन नबील अमीन व बाद। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके शादियूं आहिनि उन जे हवाले सां जेके काफ़िर आहिनि ऐं जेके उन्हनि खां मुतासिर आहिनि उहे अमूमी तौर ते इहो एतिराज़ु कंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणियूं शादियूं शौक़िया तौर ते कयूं। वल अयाज़ बिल्लाह, इस्तिग़फ़ार करणु खपे अहिड़े कलिमे ते। दरअसल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़्यादा शादियूं करण जी कई जेके उलमा सबब ज़िक्र कया आहिनि। हाफ़िज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैह तक़रीबन 9 खां ज़्यादा सबब ज़िक्र कया आहिनि, हिकमतूं ज़िक्र कयूं आहिनि। त उनमें छा छा हिकमतियूं हुयूं? सभ खां पहिरीं जेका बुनियादी ॻाल्हि आहे त अहले इल्म जो चवणु हीअ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुनियादी तौर ते 4 सबब हुया जिन खे साम्हूं रखंदे करे जेको आहे ही कसरत सां शादियूं कयूं। सभ खां जेको पहिरियों सबब हुयो उहो हिकिड़ी तालीम जी हिकमत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छो जो हिकिड़ो असां ॾिसूं था त हिकिड़ो मुसलमाननि में हिकिड़ो वॾो तबिको जेको आहे उहो ख़वातीन जो आहे, औरतुनि जो आहे। हाणे औरतुनि जो हिकिड़ा त मसइला आहिनि इबादत वग़ैरह, पर कुझु अहिड़ा मख़सूस मसइला आहिनि जेको उन्हनि जी यानी कि हिकिड़ी परदेयारी ज़िंदगी सां तालुक़ु रखनि था, जेको हिकिड़ो अजनबी मर्द जेको आहे, अजनबी औरत खे जेको आहे उन तरह वज़ाहत सां नथो ॿुधाए सघे जीअं हिकिड़ी औरत ॿी औरत खे ॿुधाए सघे थी। मसलन हैज़ जा मसइला आहिनि, निफ़ास जा मसइला आहिनि, विलादत जा मसइला आहिनि, औरतुनि जी पाकी जा मसइला आहिनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़्यादा शादियूं करण जी हिकिड़ी हिकमत त इहा हुई त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारियुनि खे इहे मसइला तालीम ॾियनि ऐं तालीम ॾेई करे बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं जेके आहिनि वञी ॿियनि खे जेको आहे औरतुनि खे जेके उते अंसार मुहाजिरीन जूं उन्हनि खे तालीम ॾियनि इहे मसइला। ऐं कई हिकिड़ा वाक़ियात बि आया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी साहबिया आई त गुस्ल हैज़ जो तरीक़ो पुछियो। नबी सल्लम आम तौर ते तरीक़ो ॿुधायो, पोइ चयो त तहारत हासिलु कर। हुन बार बार सुवालु चयो त अलाह जा रसूल तहारत कीअं हासिलु कयां? हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयादार हुया, सराहतनि सां पाण सल्लम ज़िक्र न कयो। पाण सल्लम बार बार उनखे इहे ई चवंदा रहे त तहारत हासिलु कर। पोइ सईदा आयशा उनखे अलॻि करे वठी वियूं ऐं उनखे तहारत करण जो जेको आहे तरीक़ो ॿुधायो। त इहो बुनियादी हिकमत त इहा हुई त तालीम जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि खे दीन जी तालीम ॾियनि, जेके ख़ासि तौर ते औरतुनि जा मसइला आहिनि। सईदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां हिकिड़ी वॾी तादाद जेके हदीसनि जी मरवी आहे ऐं काफ़ी मसइला जेके आहिनि पाण सल्लम जी इहा जेका अज़दवा जी ज़िंदगी आहे उन जे मुतालिक़ आहिनि। ऐं ॿी हिकमत जेका हिकिड़ी उलमा ज़िक्र कई आहे हुई त हिकिड़ी माशरती हिकमत हुई। माशरती ईअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जी जेको आहे धीउ सईदा आयशा रज़ी अल्लाह सां शादी कई ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जी धीउ हफ्सा रज़ी अल्लाह सां शादी कई। ऐं पाण सल्लम पंहिंजी धीउ जेका आहे 2 धीअरूं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह जे निकाह में ॾिनियूं ऐं हिकिड़ी धीउ जेका फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा सैयदना अली जे निकाह में ॾिनी। हाणे ॾिठो वञे त इहे 4 जेके आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ जेका ख़िलाफ़त जे मनसब ते आया ऐं तरतीब सां, यानी सैयदना अबू बकर पहिरीं ख़लीफ़ा थिया, पोइ उमर थिया, पोइ उस्मान ऐं पोइ अली रज़ी अल्लाह अन्हुम, इहे सभु ख़िलाफ़त ते आया। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मक़सदु हिकिड़ो इन्हनि खे हिकिड़ो एज़ाज़ ॾियणो बि हुयो त सुभाणे इहो न थिए त माण्हू इन्हनि जी ख़िलाफ़त ते या इन्हनि जे मनसब ते एतिराज़ु कनि, त हिकिड़ो रिश्तो इन्हनि सां क़ाइमु थी वञे, तालुक़ु क़ाइमु थी वञे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि जॾहिं तालुक़ु हिकिड़ो रिश्तो नबी सल्लम सां क़ाइमु थी वेंदो त उनजो इज़त, उनजी फ़ज़ीलत, उनजो मक़ाम वधी वेंदो। हिकिड़ो इहो मक़सदु हुयो। टियों जेको मक़सदु अहले इल्म बयानु कयो आहे त
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुझु शादियूं जेको आहिनि उहो कुझु सियासी जेके आहिनि हिकमत जे तहत कयूं। जीअं मिसाल जे तौर ते इन जूं 3 मिसालूं अहले इल्म ॾींदा आहिनि। हिकिड़ो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका बनी मुस्तलिक़ जो सरदार आहे जुवैरिया बिनतुल हारिस, उन जी धीउ हुई। त जॾहिं मुसलमाननि इन बनी मुस्तलिक़ क़बीले ते हमिलो कयो ऐं इन मां इहा क़ैद जुवैरिया बिनत हारिस क़ैद थी आई, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पेशकश कई त पाण सल्लम आज़ादु करे निकाह करणु चाहिनि था, त उन क़बूल करे वरितो। त जॾहिं जेको आहे उहो निकाह पाण सल्लम इहो क़बूल कयो, त जेके अंसार वटि जेके बि इन बनी मुस्तलिक़ क़बीले जा ग़ुलाम हुया या बांदियूं हुयूं, त इन्हनि सभिनि अंसारनि ऐं मुहाजिरीन ॾिसो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़बीले जी हिकिड़ी औरत सां शादी करे वरिती आहे, त पोइ पाण फरमाइण लॻा त असहारु रसूलुल्लाह तहत अयदीना, त ईअं कीअं थी सघे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ससुराली रिश्तेदार आहिनि उहे असांजा ग़ुलाम हुजनि। यानी उन क़बीले जा त घणा तक़रीबन 100 जे क़रीब जेका घर उहे माण्हू ग़ुलाम थिया। त अंसार ऐं मुहाजिरीन इहो चयो त ईअं कीअं थी सघे थो त जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रिश्तेदार हुजनि ससुराली ऐं इहे सभु असांजा ग़ुलाम हुजनि। पोइ साबिन सभिनि जेको आहे उन्हनि खे बनी मुस्तलिक़ जे ग़ुलामनि खे आज़ादु करे छॾियो। त जॾहिं इहो आज़ादु कयो त बनी मुस्तलिक़ जे क़बीले वारनि माण्हू ॾिठो त इहे त एतिरी सखावत कनि था, एतिरो असांजो इकराम कयो अथनि, त उहे पूरे जो पूरो क़बीलो तक़रीबन 100 जे क़रीब घर इस्लाम में दाख़िल थी विया। त इन जी यानी कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा एतिरा जुवैरिया बिनत हारिस सां शादी करण जी हिकमत इहा थी त हिकिड़ो त उनजे क़बीले जा सभु माण्हू आज़ादु थी विया, ऐं ॿियो जेको आहे पूरे जो पूरो क़बीलो जेको आहे इस्लाम में दाख़िल थी वियो। इन तरह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमला बिनत अबी सुफ़ियान, अबू सुफ़ियान जेको आहे मारूफ़ आहे त इब्तिदा इस्लाम में जेको आहे सभ खां ज़्यादा दुश्मनी कई इस्लाम ऐं मुसलमाननि सां। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि जी अबू सुफ़ियान जी धीउ सां रमला सां शादी कई, त उन खां पोइ अबू सुफ़ियान जी जेका मुसलमाननि ते सख़्ती हुई उन में जेका कमी आई काफ़ी तौर ते, छो जो हिकिड़ो रिश्तो तालुक़ क़ाइमु थी वियो ऐं मुसलमाननि जे लाइ जेके मके में हुया ख़ासि तौर ते उन्हनि ते जेको सख़्तियूं थींदियूं ख़ासि तौर ते अबू सुफ़ियान जी तरफ़ खां, उन्हनि सख़्तियुनि में बि काफ़ी नरमी आई। त इन जी हिकमत जे तहत बि यानी मुसलमाननि खे हिकिड़ो ऐं कमज़ोर जेके ख़ासि तौर ते मुसलमान उन्हनि खे फ़ाइदो थियो। इन तरह सफ़िया बिनत हुयई सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी कई, त उन्हनि खे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शादी कई त उनजी शादी जे बि जेके उनजे क़बीले ते काफ़ी असरात आया ऐं उन्हनि जा जेके माण्हू आहिनि जेके इस्लाम में दाख़िल थिया। हिकिड़ी त यानी कि इहा जेका ज़िक्र कई त हिकिड़ो तालीमी हिकमत हुई, हिकिड़ो इहा माशरती हिकमत हुई, ऐं ॿी हिकिड़ी हिकमत अहले इल्म ज़िक्र कनि था उहो इहा आहे त कुझु अरब में अहिड़ियूं आदतूं अची वियूं हुयूं जेके सरासर इस्लाम जे ख़िलाफ़ु हुयूं, पर उहे एतिरियूं मज़बूत थी वियूं त केर बि हिमत न पियो करे त उन्हनि आदतनि खे ख़तमु करे टोड़े। जीअं मसलन उन्हनि में हिकिड़ी आदत हूंदी त कंहिंखे बि अजनबी माण्हू खे पंहिंजो पुटु ठाहे वठंदा, पोइ हुनखे चवंदा त तूं मुंहिंजो सॻे पुट वांगुरु आहीं, विरासत मुंहिंजी तोखे मिलंदी, तुंहिंजी मूंखे मिलंदी, यानी हिकिड़े सॻे पुट जी हैसियत ॾींदा, पोइ रिश्तेदारी बि हुन सां कोन्ह कंदा। इहा हिकिड़ी आदत इहा हुई त इस्लाम जे उसूलनि जे बिल्कुलु ख़िलाफ़ु हुई, छो जो इस्लाम में त नसब जेको आहे उहो ई आहे जेको हक़ीक़ी पुटु हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेको हिकिड़ो ग़ुलाम हुया जेके ज़ैद बिन हारिसा, ज़ैद बिन हारिसा नबी सल्लम उनखे पंहिंजो पुटु ठाहे वरितो इस्लाम जी तालीमात खां पहिरीं। त जॾहिं नबी सल्लम उन्हनि खे पंहिंजो पुटु ठाहियो त पोइ ज़ैनब बिनत जहश सां हिकिड़े कुरशी हुई उन सां शादी कराए छॾी हुनजी। त अलाह ताला इहो चाहियो त हाणे उते ज़ैद खे सॾियो वेंदो ज़ैद बिन मुहम्मद, अलाह ताला इहो चाहियो त पंहिंजे नबी जे ज़रिए इहा जेका ग़लति रस्म आहे उहा ख़तमु कराई वञे, ऐं जेको हुननि जे अंदरि इहो आहे त पंहिंजो जेको मुंहुं चयल पुटु आहे उनखे जेको आहे विरासत बि ॾियूं ऐं उनजे यानी कि जेके बि सॻे पुट जा हक़ आहिनि उहे ॾियूं, त अलाह ताला चयो त इहे जेको सिलसिलो ख़तमु थिए। त पोइ अलाह ताला सूरह अहज़ाब में आयत बि नाज़िल कई फलम्मा क़ज़ा ज़ैदुन मिनहा वतरन ज़व्वजनाकहा, त जॾहिं ज़ैद पंहिंजी हाजत पूरी करे ज़ैनब खे तलाक ॾिनी त असां उनजो निकाह अव्हां सां करायो, ऐं पोइ सबबु बि ॿुधायो लिकई ला यकून अलल मोमिनीन हरजुन फ़ी अज़वाजी अदइयाहिम, त अॻिते इहा रस्म ख़तमु थी वञे त जेके मोमिन जे दिलनि में बि हुई त जंहिंखे मुंहुं चयल पुटु जेको ठाहे वरितो आहे उनखे रिश्तो नथो ॾेई सघे, उन सां तालुक़ु नथो क़ाइमु करे सघे, त फरमायो कि इहा रस्म जेका बिल्कुलु ख़तमु थिए ताकी मोमिनीन जे लाइ इहो जॻह जाइज़ थी वञे। त इहा बि हिकिड़ी हिकमत हुई त कुझु आदतूं जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तमु करणु चाहिनि पिया, त उन्हनि इन ज़रिए जेका इहा शादी जॾहिं थी त
त सभिनि अहले ईमान खे ख़बर पइजी वई त जेको मुंहुं चयल पुट आहे उनजा उहे हक़ न आहिनि जेके सॻे पुट जा हूंदा आहिनि, न विरासत में ऐं न जेको आहे हुरमत वारे रिश्तनि में। इहे जेके बुनियादी तौर ते 4 ख़ुलासे जे तौर ते मां ज़िक्र कयो आहे, उलमा हिकमतूं ॿियूं बि काफ़ी बयानु कयूं आहिनि। इन्हनि खे साम्हूं रखी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे शादियूं कयूं, न कि जीअं जेके आहिनि काफ़िर ऐं मुस्तशरिकीन वग़ैरह जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बोतान लॻाईंदा आहिनि। वल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।